अॼु असां ही जेकी हिते गॾु थिया आहियूं पाकिस्तान पीपल पार्टी जी लीडरशिप बिलावल साहब जे हुकुम ते पाक फौज सां उनजो हिकु ई मक़सदु आहे त असां मोदी सरकार खे जवाब ॾियूं ऐं ॿुधायूं त असां पंहिंजे जेका मुल्क जी दिफ़ा कंदड़ फौज आहे उन्हनि ते हिकु डिस्कस पियो हले पाण में डिस्कस था कनि इहो डिस्कस था कनि त भई पाकिस्तानी फौज शहादत लाइ तयारु आहे हुननि खे शहादत ते फ़ख्रु थो थिए मरण ते हुननि जे घर में जशन थिए थो जॾहिं हुनजो डेथ बॉडी हुननि जे ॻोठ में वञे थी घर में अचे थी हुनखे मुबारकूं मिलनि थियूं उन्हनि वटि जज़्बो आहे शहादत जो ऐं तव्हां जेको जियो था पंहिंजो पाण खे बचाइण लाइ जॾहिं तव्हांजो लाश थो अचे तव्हां मातम था कयो ऐं पंहिंजी क़यादत खे ऐं पंहिंजी फुला सां शहीद थियूं उहो हुन लाइ फ़ख्रु आहे